अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थी। करम खान हाणे जाबिर खान के वाट ॾेई छॾींदो। रेस चाकर खान हाणे जाबिर खान के गोरे हथ करे वठंदो। सावल खान हाणे शेरू सां दुश्मनी निभाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा मलिक लाइ सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो सलाह थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त करम खान जेको आहे जाबिर खान ऐं कासिम खान खे सम्झाए ऐं पोइ उन्हनि खे अहिड़े वाट ॾींहुं मोकिलींदो जो जाबिर खान खे ख़बर ई न पवंदी त करम खान वटां आहिनि या उहे निकिरी विया आहिनि। छो जो करम खान जाबिर वारनि जो साथ ॾे ऐं जाबिर वारनि खे ईअं तरह रवानो करे छॾींदो जो रेस चाकर खान खे ख़बर ई न पवंदो। ऐं पोइ जाबिर खान करम खान खे साफ़ साफ़ चए छॾींदो करम खान इहा तुंहिंजा थोरा छा तो असांजी ज़िंदगी बचाई। करम खान चवंदो जाबिर खान इहो थोरो न आहे, बल्कि तूं मुंहिंजो भाउ आहीं ऐं तूं मुंहिंजो दोस्त आहीं, उनजे करे मूं तुंहिंजी मदद कई। पर तोखां जल्दी जेतिरो थी सघे हाणे तूं चाकर खान खां बच, छो जो चाकर खान जा माण्हू चारी तरफ़ फिरिया पिया आहिनि। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस चाकर खान ऐं दिलावर खान जेको करम खान सां मिलंदा। करम खान खे चवंदा त हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं, तूं असांखे हक़ीक़त ॿुधाए त तो जाबिर खान खे रवानो करे छॾियो या जाबिर खान तो वटि आहे। अगरि जेकॾहिं इन में तो थोरी बि कूड़ ॻाल्हाए त पोइ असां इहो विसारे वेही रहंदासीं। तूं बि असांजो दोस्त आहीं ऐं तूं बि असांजो सॼण आहीं। करम खान चवंदो रेस चाकर खान तव्हां मूं मथां भरोसो कयो त मूं जाबिर खान ऐं कासिम खान खे रवानो करे छॾियो ऐं मूं उनखे बस ॿुधाए ऐं इन खां हमेशह लाइ उन्हनि खे मोकिले छॾियो। हाणे इहा तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां उनजो पीछो कयो था या न, चाहे तव्हां उनखे भली मारे छॾियो, हाणे मुंहिंजो को बि मसइलो न आहे। जाबिर खान चवंदो करम खान इहा तुंहिंजी महिरबानी थी जो तो उन्हनि खे छॾियो, पर हाणे इहो असांजो मसइलो आहे, असां उन्हनि खे गोरे हथ करे वठंदासीं या त उन्हनि खे मारे छॾींदासीं, इहो त असांजो मसइलो आहे। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो हैदर जेको आहे सावल खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो हाणे मां जेको आहे शेरू ऐं मिंठार खे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो मुंहिंजे अंदाज़ सां उन्हनि ॿिन्हिनि मुंहिंजे मथां हमलो करे ऐं हुतां जेको आहे सिकू जी फैमिली खे आज़ादु कराए विया। बहरहाल मां उन्हनि खे हाणे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। सावल खान चवंदो त हैदर बसि तूं परेशान न थी, हाणे पूरो यकीन थी चुको आहे त इन कम में शेरू ऐं मुराद जा हथ, पर हाणे उनखे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कॾहिं ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।